हलाती भाग जो तो जा पैसा मिली आ जय सनम के मारेवा न उन्हीं के हिक्कु हिक्कु बोले मारिंदा से हिक्कु हिक्कु करे शो तो सूबेदार पैसे ते आहे ना आज कदम खणी आया चाचे यार ज़मीन ते हीर न दिसाए तो के खबर है मां अपने आप जो ऐ छोकरी तहां जे हवाले करे या तहां जे लाइ मुसीबत पैदा करे हुआ रज बजो देरी कोलो न केरी बाबा के केंजे साल से सुठो इनी में थी त पंहिंजा भाइर तो वठी वञो नवे ते राणा खाना हिक तीर ब शिकार अदा ये कम गलत करवा था चाहे जे तो को बने मुखे जो पढ़ायो वा हाने मुखे नौकरी भी त वठी दियो नी हिते असां के पहुंचा असां राणा खान ऐ वडेरे बाबू जे जुल्मन जो शिकार बणजी विया मुझे पी के दे छोड़ी मुझे जिंदा रहने दे ता सबै बार कंधा रहने लगो तू पंहिंजा बयान शुरू कर